अॼु असां तव्हां अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली इमामुल आरिफीन इमामुल आशिकीन काते शिरको बिदअत काते राफियत खारिजियत हजरत किबला असाए तवाजा इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जंजे नूरानी रूहानी उर्स मुबारक में आया है मां तमाम मेहमानान गिरामी इश्क मोहब्बत वारन के अहले मोहब्बत वारन के दिल जी गहराइन से खुश आमदीद चवां थो। अजो असाए तमां अल्लाह जे कामिल अकमल वली आले रसूल औलाद अली मुर्शिद करीम कंबर वारे जी दरबार पे आया ए निस्बत वारो मोहब्बत वारो पंजे अकीदे के मजबूत रखो तमु जो तही अकीदो आहे हिन वक्त जेकी हिन महफिल में जेकी हिन इज्तिमा में सुकूना रहता दिलन के करारा मुझो तही अकीदो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी नजर गुंबद खजरा में पहुंची रही है। तमा इने जमी बैठा हो इने महसूस थी रहो है इने महसूस थी रहो है त अल्लाह ताला उहे दिल वारियूं अखियूं दे त इने महसूस थी रहो है त जण मुर्शिद करीम कंबर वारा जण पाण अजो स्टेज मुबारक ते कुर्सी मुबारक ते जलवा अफरोज आहे तमाम में जको करारा सुकूना राहत जको जमीन सा जमी वेहणा या कबूल जी निशानियां त इने महसूस थी रहो है तमाम असा इने न बैठा सर्दी जी मौसम सुबह का वठी प्रोग्राम जारी है सारी असा इने न बैठा त असा तहां ते मोहम्मद अरबी जी भी नजर पहुंची रही है त जण खुदा जो कसम मुर्शिद करीम कंबर वारा पंजी नजर से असा तहां के विहारे टाइम मुख्तसर अल्लाह ताला जा कामिल अकमल वली अल्लाह जी अता त हिन जिंदगी मुबारक में हिन दुनिया में त जमीन जा वारिस त अल्लाह जा कामिल अकमल वली पर्दे में अचण खां बाद भी हिन जमीन जा वारिस त जेडी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए त वलकद करतबना في الزبور من بعد الذكر ان الارض يرثها عبادي الصالحون اللہ تعالی فرمائے تو بے شک اساں زبور میں نصیحت کا بعد لکھی شیو ہے ت ہن زمین جا وارث ت موجا مقبول بنا موجا کامل اکمل ولی توجہ ت اللہ جا کامل اکمل ولی ت اللہ جا کامل اکمل ولی محبوب سبحان قطب ربانی कादिर जीलानी पीराने पीर दस्तगीर दाता लाहौरी अब्दुल्ला शाह गाजी लाल शहबाज कलंदर पीर मिठा साईं असाए तहां जा इमाम मुर्शिद करीम कंबर वारा यानी अल्लाह जा वली अल्लाह के राजी करने जेड़ा हर अमल कदा है त अल्लाह ताला उन्होंने पहचान कामिल अकमल वली जी निशानी कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाया त अल्लाह ताला फरमाए तो रिजालुल्लाह तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह अल्लाह ताला फरमाए तो ओहे अल्लाह जा मकबूल माना जन दुनिया जन के दुनिया गाफिल नहीं कर सके नको दुनिया जो व्यापार कारोबार नका तिजारत अल्लाह जे जिक्र का मुझे कामिल अकमल वली के गाफिल नहीं कर यानी अल्लाह जा कामिल अकमल वली यानी अल्लाह वारा हर वक्त अल्लाह जो जिक्र कंदा रहंदा हर वक्त अल्लाह जे हुक्म मुताबिक हर अमल कंदा रहंदा दुनिया में अल्लाह वारन अल्लाह जो जिक्र मार्फत यानी गुनाहगारन के सिखारींदा रहंदा सरकार जी शरीयत सरकार जी सुन्नत जो पाबंद बनाईंदा यानी सजो करम थींदो आहे त मुर्शिद कामिल अकमल
जी नजर साईं थींदो आहे अल्हम्दुलिल्लाह हिन मुहम्मदी इज्तिमा में जेके आयल जेके नूरानी उर्स मुबारक में आयल त अल्हम्दुलिल्लाह त अवां जा चेहरा इश्क नबी जी गवाही रही रहिया आहिनि अवां जे चेहरनि मां अहिड़ा हिन जमात में हिन इज्तिमा में के इखलाबी गुलामन जन्मा क़ैमा सिद्दीक़ वारी झलक नजर अची रही आहे क़ैमा फारूक वारी झलक नजर अची रही आहे त क़ैमा उस्मान वारी झलक नजर अची रही आहे त क़ैमा मौला अली मुश्किल कुशा वारी झलक नजर अची रही आहे त क़ैमा इमाम हसन साईं वारी झलक नजर अची रही आहे त क़ैमा इमाम हुसैन अली मक़ाम वारी झलक नजर अची रही आहे जाथे जंहिं बि हुसैनी फ़क़ीर ते नजर पए थी अल मुख़्तसर चवणो पवंदो जॾहिं हुसैनी फ़क़ीरनि ते नजर पवंदी आहे त मुहम्मदी रंग हुसैनी फ़क़ीरनि मां नजर ईंदो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़री मुर्शिद सुभान बी निशानी अल्लाह ताला कामिल अकमल वलियन जला फरमाए थो के आम पीर जला न के तावीज़ी पीर जला न के तावीज़ी मुल्ला जला न उहे अल्लाह जा कामिल अकमल वली जन जे चेहरे जहान वर्ते नजर पवन सा अज खुद दिल ज़बान मां ही आवाज जारी थींदो अल्लाह अल्लाह ताला अगर हिन दज्जाली दौर में इहा खूबी सिर्फ रखी त मुर्शिद करीम कंबर वाले के चेहरे अनवर में रखी बेशक असा हुसैन दुनिया जे दरवाजन के खड़काए ॾिठो से खुदा जो कसम उहा मुहम्मद अरबी जे जी झलक सिद्दीक़ वारी झलक फारूक वारी झलक उस्मान वारी झलक मौला अली मुश्किल कुशा वारी झलक रंग नजर आयो त मुर्शिद करीम कंबर वाले माई नजर आयो मोहम्मद अरबी जो रंग मोहम्मद अरबी जी झलक अदा मोहम्मद अरबी जे गुलामन मां नजर नहीं ईद कहे मां नजर उन्होंने अल्लाह जे कामिल अकमल वलियन जला त अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में बयान फरमा रहा है व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्द हौना इज़ा खातबहुमुल जाहिलून कालू सलामा वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा अल्लाह ताला पांचन कामिल अकमल वलियन जो निशानियों कुरान मजीद फुरकान हमीद में बयान फरमाई दे त अल्लाह ताला फरमाए थो त अल्लाह ताला जा उहे मक़बूल बाना मां अल्लाह जा उहे मक़बूल बाना आहिनि जॾहिं उहे मक़बूल बाना अल्लाह वारा ज़मीन ते हलंदा आहिनि त आजिज़ी कंदे आहिस्ते हलंदा आहिनि जॾहिं जाहिल अजहल उन्हनि बुरी गुफ़्तगू कंदा आहिनि त उहे अल्लाह जा कामिल अकमल वली फरमाईंदा आहिनि कालू सलामा उहे अल्लाह वारा पंहिंजे ॾींहं ऐं राति में क़याम ऐं सजदा कंदा रहंदा आहिनि पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर पंहिंजे रब जी वास्ते सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह उहे अल्लाह जा कामिल अकमल वली आहिनि त असां सुननि या रसूल अल्लाह चवण वारनि में आहिनि त बेदन में कोई वली पैदा न थींदो आहे त वली पैदा थींदो आहे त अदब वारी जमात में पैदा थींदो आहे त अल्हम्दुलिल्लाह हिन दौर में अगर तोखे अदब मिलंदो त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारनि में मिलंदो यानी अल्लाह जा कामिल अकमल वली पंहिंजी जिंदगी मुबारक अल्लाह जे रसूल जे राज़ी अल्लाह जे रसूल के राज़ी कंदे बसर फरमाईंदा आहिनि त अल्लाह जा कामिल अकमल वली गुनाहगारनि खे अल्लाह जे रसूल जो सच्चो ताबेदार सच्चो फरमान बरदार बणाए छॾींदा अल्हम्दुलिल्लाह जॾहिं असां हुसैनी फ़क़ीर न हुआसीं असां जॾहिं हुसैनी फ़क़ीर न हुआसीं त गुनाहनि जी कप में गजर हुआसीं जॾहिं मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी नज़र जॾहिं मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी नज़र पहुचण सां असां तव्हां जी तक़दीरुनि खे बदलाए छॾियो त मुर्शिद करीम कंबर वारे जी बदलाए छॾियो कहिड़ी तक़दीर बदल ॾिठी
तो हिन जमात में केड़ा भी होंदा जन जे हथ में हथियार हा जन जा मथा उगाड़ा हा जन में अंग्रेजी लिबास होयो जने मुर्शिद करीम कंबर वार जी नजर नूरानी नूरानी नजर पहुंचण सा मुर्शिद करीम पंहिंजी निगाह सा गुनाहगारन खे नेकोकार बणाए छड़ियो बेनमाज़न खे नमाज़ी बणाए छड़ियो बेरोज़ादन खे मुर्शिद करीम कंबर वारे पंहिंजी नजर सा रोज़ेदार बणाए छड़ियो मुर्शिद करीम कंबर वारे जी नजर थी उन नजर पहुंचण सा अल्हम्दुलिल्लाह फख्र सा चवंदा से त असा हुसैन जो ज़ाहिर बा शरफ बातिन बा खुदा सुभान अल्लाह अदा सब करम मुर्शिद करीम जान सब करम मुर्शिद करीम जान न त असा के केर सुञाणे जने मुर्शिद करीम जी कंबर वारे जी नूरानी उंगली मुबारक दिल ते लगी चले सा हुसैनी फकीर ना त कोई सुञाणींदो भी न हो कोई दिसंदो भी न हो ए हुसैनी फकीर पंजी चादर ते अदा पंजी नेकुन ते नाज न कर मुर्शिद करीम फरमाईंदा हा त नाज कर त मोहम्मद अरबी जे निगाह नजर ते नाज कर नाज उन निगाह ते कर जन पंजी नजर सा हसन समाजी तकदीर के बदला छड़ो वो हस्ती आहे त मुर्शिद करीम कंबर वारा सुभान तो नेकिया है नमाज़ है रोज़ा है हज हर नेकिया है पर अदा नाज आहे त मोहम्मद अरबी जे नजर ते नाज आहे नाज आहे त मोहम्मद अरबी जे बचन जी नजर ते नाज आहे नाज आहे त मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी नजर निगाह ते नाज आहे त हुसैनी फकीर मुझो हान भी अकीदो आहे इने ना है त मुर्शिद करीम पर्दे में आया हर शय खत्म थी वई न ए अकुल जा अंधा दुनिया वारा तू दिस गुजरल साल जमात घट हुई गुजरल साल जमात घट हुई हिन साल जमात नजर फेरा अकुल जा अंधा नजर फेरा फेरी तरह खुदा जो कसम मुर्शिद करीम कंबर वारे जी ये हुसैनी जमात वधी आहे एड़ी तरह मुर्शिद करीम कंबर वारे जो फैज़ वधी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन ये अल्फाज दिल सा चवना पंदा मुंह में खुशामद न होंदी न मां मुल्लन को ड्रजंदो आ न मां ठगन पीरन को ड्रजंदो अज मुखे ये अल्फाज चवना पवंदा जेको जेको कदम तवा मुर्शिद करीम कंबर वारे जला खयो खुदा जो उन कदम मन तवा जंदो मां कुर्बान वना दादा हुसैनी फकीर तू पान के मामूली नसर हर के अल्लाह ताला पाजा पीर बख्शे असा जो वो मुर्शिद कामिल अकमला जो तारक मोहम्मद अरबी बाजे नारे नबी साईं बाजे बेन बुजुर्गन जो हदुआन पर मुर्शिद करीम कंबर वारा वो उन्हन जो वो शान है जो बार है रिसालत में मकबूल है जने वणन चाहन त वणी सकन उन्हन जे बाजे नाने नबी जो दरवाजो खुलल बेशक तो समझे या न समझे मां कंजी फतवा को ॾिजां नथो दीन मुलन जो ना है दीन बियो नंबर मुफ्तन जो ना है दीन आहे त मोहम्मद अरबी जो दीन आहे दीन आहे त मोहम्मद अरबी जे बचन जो दीन आहे जन कुर्बानी ॾई दीन खे बचायो याद रख हुसैनी फकीर तुझो शान मामूली ना है असा समाजी दिल पे जे तावीजी मुल्ला के तावीजी पीर जी आंगुर ना है लगे त असा जी दिल पे उन अल्लाह जे कामिल अकमल वली जी आंगुर लगला जन सबन न हजारन न लखन न करोड़न मुर्दा दिलन के अगर न दज्जाली दौर में जिंदा करे देखायो त मुर्शिद करीम कंबर वारे जिंदा करे देखायो सुभान अल्लाह हाने पर्दे में अची आ त खुदा जो कसम पर्दे में अचण खां बाद भी मुझे सुने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी दिलन ते हुकूमत हली
को अंधो मुल्ला समझे या न समझे अंधन के समझाने की जरूरत ही ना है तो असा समझाइंदा से तो अखबार के समझाइंदा से असा समझाइंदा से तो दिल जी दीद वारे के समझाइंदा से तो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह दिल नबी जे शान के समझो है तो सुन्नी समझो है दिल नबी जे वचन अहल बैत जे शान के समझो है तो सुन्नी समझो है दिल नबी जे प्यारन साहबन जे शान के समझो है तो सुन्नी समझो है तो औलिया कामिलीन सालिन सादिकीन अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे शान के समझो है तो सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारो ही समझो है मुर्शिद कामिल अकमल का बगैर चाड़ो ही ना है मुर्शिद कामिल अकमल का बगैर चाड़ो ही ना है मुर्शिद कामिल अकमल का बगैर कोई भी अल्लाह जे कुर्ब ताईं न पहुंची सकदो जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए अर रहमान फसल भी खबीरा अल्लाह ताला फरमाए तो मां अल्लाह जी मार्फत जी खबर पुछणी अथई त कहे बा खबर का वे बा खबर केड़ा है वे बा खबर केड़ा है वे अल्लाह जा कामिल अकमल वलिया है त असा के पंजे कामिल अकमल मुर्शिदन करीमन खा अल्लाह जी सच्ची मार्फत तौहीद वारो सच्चो सबक सच्चो अकीदो मिलियो आहे न मुर्शिद कामिल को बगैर अकीदो पैदा थींदो ही ना है भले केतरो भी पाण के नमाजी सल्लाए नमाजी थी देखारे निरण दे टिक्का ठाए बगैर मुर्शिद जे जो मुर्शिद कामिल अकमल ना है उनके हलाण वारो शैतान हुंदो त जे जो मुर्शिद कामिल अकमल उनके हलाण वारो रहमान वारो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह जने मुर्शिद करीम कंबर वारे जी नजर पंजी मेहनत त अल्लाह जी मार्फत तौहीद वारो अकीदो मुर्शिद करीम कंबर वारे सिखारियो ऐं सरकार जी सच्ची मोहब्बत ऐं दीन जे अहकामन सरकार जी शरीयत सुन्नत जी पाबंदी करण सिखारी त मुर्शिद करीम कंबर वारे सिखारी वो चवणो पवंदो त मुर्शिद करीम कंबर वारा मिलिया त सब कुछ मिलियो अर्ज़ कंदो मुर्शिद करीम कंबर वारा मिलिया त सब कुछ मिलियो मुर्शिद करीम कंबर वारा मिलिया हिन जमात में के अहिड़ा बि हूंदे के झाड़े इलाके चोर के चोर अदा मुर्शिद करीम जी जरे नजर पहती उए बुरायूं उए बिदअतूं खत्म थी वयूं बुरियूं रस्मूं खत्म थी वयूं जरे मुर्शिद करीम कंबर वारे जी नजर गुनाहगारन ते पहती त मुर्शिद करीम कंबर वारे जी नजर से अल्लाह जी सच्ची तौहीद मोहम्मद अरब जो सच्चो इश्क मोहब्बत अची उन सबक के याद के मुर्शिद करीम जे सबक के आवाज़े बुलंद अल्लाह अल्लाह इश्क मोहब्बत अल्लाह असां दरबार हुसैनाबाद में छो आया इन करे आया त अल्लाह बे राजी थे त अल्लाह जो हबीब बे राजी थे त मुर्शिद करीम बे राजी थे दुनिया वारन दा वडा जोर लगाया हुंदा मंत्र पढ़या हुंदा त नूरानी रूहानी उर्स मुबारक दे हुसैनी न पहुंचा पर याद रख दुनिया वारा ए मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जो वो फैज़ यो फैज़ मुर्शिद करीम कंबर वारे जो नूरानी फैज़ हुसैनी फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो आमीन त यो सिलसिलो हलंदो रहंदो इंशाअल्लाह तो मौजूद ही अकीदो इन सजे सिस्टम इन सजे निजाम के खुदा जो कसम थोड़ो निकता से बाहर तो फकीरन में वो जज्बो हुयो वो मोहब्बत हुई
त खुदा जो कसम मौलवी साहब जी हलऊं पान मुंहिंजा साईं त मुंहिंजो वार वार उबो थे पो ईअं लॻे पियो त ॼण मुर्शिद करीम अॻियों हली रहिया आहिनि असां पोयों ई हली रहिया त सॼो सिस्टम सॼो निज़ाम मुर्शिद करीम कंबर वारा पाण हलाए रहिया त यादि रख मुल्ला अकल जा अंधा ऐं दिल जा ये ना है तो मुर्शिद करीम पर्दे में आया तो मुर्शिद करीम जी मर्जी तो अल्लाह जी मर्जी तो अल्लाह पंहिंजे प्यारनि जा कम पाण ठाहींदो ऐं मुर्शिद करीम जी मुंहिंजो ही अक़ीदो तो मुर्शिद करीम जी मर्जी जंहिंखां कम वठनि त वठी सघनि नज़र उन सोने जी हूंदी हिन स्टेज ते हिन कुर्सी ते हिन महल ते जेको बि वेहंदो खुदा जो कसम जंहिंजो अक़ीदो मुर्शिद वारो हूंदो जंहिंजो अक़ीदो मज़बूत हूंदो त उनखे मुर्शिद करीम पाण ई अल्फाज़ ॾींदा उहो ॻाल्हाईंदो तो सुबह खां वठी प्रोग्राम हले थो तव्हां में का बेचैनी आहे मूंखे ॿुधायो का उथण वारी ॻाल्हि आहे ई न आशिक़ चवनि था त अञा प्रोग्राम हले जॾहिं आशिक़ चवनि था त अञा प्रोग्राम हले त पोइ अक़ीदो मुंहिंजो ही हा त ॼण मुर्शिद करीम पाण हिन स्टेज ते वेठा तो हुसैनियो तव्हां निस्बत वारा मोहब्बत वारा तव्हां जो उहो शान मुंहिंजो अक़ीदो त दुनिया जे पीरनि जा मुरीद हिक तरफ़ खुदा जो कसम मुंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे जे नज़रुनि जा नवाज़ ग़ुलाम उहे हिक तरफ़ ज़ाहिर ॻाल्हि हर को पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ कंदो न पर अदा भले काथे बि वञी ॾिस हुसैनी फ़क़ीर कंहिं बि इज्तिमा में वेंदे गैर हुसैनी जो इज्तिमा हूंदो पर यादि रख त जिथे बि वेंदे न जंहिं बि स्टेज ते वेंदे न या पिंडाल में वेहंदे त दुनिया वारनि जूं पिंडाल वारनि जूं स्टेज वारनि जूं नज़रूं तो में हूंदनि छो जो तो मां मुर्शिद करीम कंबर वारे जो नूर नज़री दो छो जो तो जी दिल ते मुर्शिद करीम कंबर वारे जी उंगली मुबारक लगला उहा चमक उहा नूरानी तो मां नज़र ईंदी आहे दुनिया वारा परे खां सुञाणे वेंदा त हे मुर्शिद करीम कंबर वारे जो हुसैनी फ़क़ीर ग़ुलाम असां छो आहियूं दरबार हुसैनाबाद में इन करे आहियूं न अल्लाह बि राज़ी थिए अल्लाह वारनि जी सोबत अल्लाह वारनि जी मोहब्बत अल्लाह वारनि जी दोस्ती अल्लाह वारनि जो करम अल्लाह वारनि जो साथ अल्लाह जे कामिल अकमल वली जो साथ मुर्शिद कामिल अकमल जो साथ हिन दुनिया में भी कम आयो त कब्र में भी कम ईंदो त महशर जे मैदान क़यामत जे ॾींहुं भी मुर्शिद कामिल अकमल जो साथ ही कम ईंदो त मुल्लनि वारी जमीयत कम नहीं मुल्लनि वारो क़ुरान पूरो क़ुरान पढ़ण कम नहीं दो त मुल्लनि वारा लंबा सजदा कम नहीं दा अदा कम ईंदो त मुर्शिद कामिल अकमल जो साथी कम त मुल्लनि जी जमात आहे सुभाणे नहूदी पर यादि रख जेकी रूहानी जमात जेके मोहम्मद अरबी जे नज़रुनि जी नवाज़नि जी जमात उहा मोहम्मद अरबी वारी जमात जेके अल्लाह वारा जी जमात उहा मोहम्मद अरबी जी जमात जेके पीर मिठा साईं जी जमात उहा मोहम्मद अरबी जी जमात जेका मुर्शिद करीम कंबर वारी जमात उहा मोहम्मद अरबी जी जमात अल अखिल्लाउ यौमइज़िन बादुहुम लिबाद अदुव्वुम इल्लल मुत्तकीन त अल्लाह ताला पाण असां तव्हां खे सनद ॾेई रहियो आहे ऐं मुर्शिद कामिल अकमल वारा जो कामिल मल मुर्शिद त अल्लाह ताला उन खे मुबारक ॾेई रहियो आहे त अल्लाह ताला फरमा रहियो आहे त क़यामत जे ॾींहुं भाउ खां बेज़ार हूंदो पुट पीउ खां बेज़ार हूंदो धीअ माउ खां बेज़ार हूंदो दोस्त खां बेज़ार हूंदो क़यामत जे ॾींहुं उन पुरख़तर वक़्त में कंहिंजी दोस्ती कंहिंजो साथ कम नहीं
ईंदो अल्लाह ताला फरमायो अखिल्लाहु यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तकीन क़यामत जेरी उन पुरखतर वक्त में भी अगर दोस्ती कम ईंदी साथ कम ईंदो त मुत्तकीन अल्लाह जे कामिल मतलब वलियन जो साथ कम ईंदो इल्लल मुत्तकीन क़यामत जेरी साथ कम ईंदो त मुर्शिद कामिल अकमल कंबर वारे जो साथी कम ईंदो ईदो 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 दादा जो अकीदो मुर्शिद में मजबूत है ना उनसा मुर्शिद करीम कर जो अकीदो मुर्शिद करीम में मजबूत है जो अकीदो मुर्शिद करीम वारो आहे उनन सा मुर्शिद करीम कंबर वारो गदा उनन मुर्शिद कामिल अकमल वारन जी असां गदा आहियूं न एक वॾे इज्तिमा जी सूरत एक वॾी जमात जी सूरत में अॼु दरबार हुसैनाबाद में गदा अल्लाह जी रज़ा ख़ातिर गदा अल्लाह भी राज़ी थे अल्लाह जो हबीब भी राज़ी थे छोजो हिन इज्तिमा में ज़िक्र खुदा भी आहे ज़िक्र मुस्तफ़ा भी आहे हिन इज्तिमा में अल्लाह जी सच्ची तौहीद भी आहे मोहम्मद अरबी जो सॼो इश्क मोहब्बत ऐं मोहम्मद अरबी जे बचण जो सॼो इश्क मोहब्बत भी आहे सहाबा करम जो इश्क मोहब्बत भी आहे इन्हीं जमा जेला अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए वसीकल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा उन्हनि जी जमात न बेअदबन जे लाइ फरमानो न आहे बेअदब कुरान खां परे कुरान बेअदब खां परे गुस्ताख रसूल कुरान खां परे कुरान गुस्ताख रसूल खां परे अल्लाह जो फरमान गुस्ताख रसूल खां परे अल्लाह जो फरमान आहे अल्लाह जे कामिल अकमल वली जे सच्चन गुलाम अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए जेको अल्लाह जो जेके अल्लाह जो खौफ रखंदा हो त उन्हनि जूं सवारियूं जमात दर जमात जन्नत जे तरफ हलायूं यानी अल्लाह जी अता सा अल्लाह वारा यानी अल्लाह जी अता सा अल्लाह वारा वजन गुलामन के डोलन जी सूरत में जमात जी सूरत में ये जन्नत जे तरफ ये मोकलीदा इशारो फरमाईदा अल्लाह वारन दी जमात हलदी रहंदी जन्नत में पहुंचदी रही त क्या मौजूदी सॾु थींदो छा सॾु थींदो कहिड़ी निस्बत सां सॾु थींदो अदा सब कुछ असां में आहे अल्लाह जी सच्ची तौहीद भी हुसैन मोहम्मद अरबी जो सच्चो इश्क भी हुसैन मोहम्मद अरबी जी इताअत फरमा बरदारी भी हुसैन मोहम्मद अरबी जे बचन अहल अतार जो इश्क मोहब्बत ताबेदारी भी हुसैन मोहम्मद अरबी जे गुलामन साहबन जो इश्क मोहब्बत ताबेदारी भी हुसैन अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी मोहब्बत भी हुसैन तो के मुबारक तो में अल्लाह जी सच्ची तौहीद भी आहे दिलबर नबी जी सच्ची मोहब्बत भी आहे दिलबर नबी जी सच्ची ताबेदारी भी आहे दिलबर नबी जे बचन अहलदार जो सच्चो इश्क मोहब्बत ऐं फरमा बरदारी सीरत भी तो में सिर्फ असां में दावा ना है असां में दलील भी आहे त सहाबा करम जी मोहब्बत भी आहे त सहाबा करम जी ताबेदारी सीरत भी आहे तो हुसैन तो के मुबारक जो तुझी दिल ते मुर्शिद करीम कंबर वाली नूरानी उंगली मुबारक ए हुसैनी फकीर तो के मुबारक त असां जो असां तहां जी अखिन मुर्शिद करीम कंबर वाली जो नूरानी चेहरो अनवर मिठो त क़यामत जेरी सॾ थींदा कीअं सॾ थींदो हर कंहिंखे पंहिंजे कामिल मतलब मुर्शिद जे नाले सां सॾ थींदो इमाम जे नाले सां त इमाम कुरान मां साबित आहे मुर्शिद कामिल जेको हूंदो आहे सिर्फ़ मुर्शिद कामिल न हूंदो आहे उनखे इमाम भी चइबो अहिड़नि खे इमाम बणायो बेदबनि खे इमाम बणायो अथऊं अदा बेअदब इमाम थी नथो सघे जो भी बेअदब हुजे दिलबर नबी जो गुस्ताख इमाम नथो थी सघे दिलबर नबी जे अहल बेदबहार जो गुस्ताख इमाम नथो थी सघे दिलबर नबी जे सहाबा जो
गुस्ताख इमाम न थो थी सके वलियन जो गुस्ताख इमाम न थो थी सके जेको अवाम नास जे दिलनि में दिलबर नबी जी मोहम्मद पैदा करे अल्लाह जी सच्ची तौहीद पैदा करे दिलबर नबी जी अहले जी मोहम्मद सच्ची पैदा करे सहाबा जी सच्ची मोहब्बत पैदा करे तो हकीकी वो सच्चो इमाम होतो सुभान अल्लाह उन इमाम जे पोयो आहियो असा उन इमाम जे पोयो आहियो त क़याम जे दी इमाम जे नालन सां सर थींदो हो चवंदा असा जे इमाम जे नालन सां सर थींदा अरे अंधौ तमाम इमाम आहिनि तमाम दलाल इमाम आहिनि त अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारन में सच्चा इमाम मजदी सदत थींदा यौम नदू कुल्ल उनासिम बि इमामिहिम कियां सदत थींदो क्या मजदी ए पीराने पीर जा गुलाम काथे ए दस्तगीर जा गुलाम काथे ए इमाम रब्बानी जा गुलाम काथे ए अब्दुल्ला शाह गाजी जा गुलाम काथे ए पीर मेर अली साईं जा गुलाम काथे कियां सदत थींदो पीर मिठा साईं जा गुलाम काथे यौम नदू कुल्ल उनासिम बि इमामिहिम ए हुसैनी असाए तवा खुशकिस्मत है जो असाए तवा के कियां सदत थींदो त हियां सदत थींदो ए आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वली मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम काथे सदु थींदो इन सदत फखर हिन दुनिया में भी फखर जो असा हुसैनी सद जऊं था त मुर्शिद करीम कंबर वाले जा सर जऊं जो असा ते त सिर्फ मुर्शिद करीम कंबर वाले जी नजर ना है उन्हन जो त सजो करम आहे पर याद रख जे दिल ते मुर्शिद करीम कंबर वाले जी उंगली मुबारक लगला त उनते मोहम्मद अरबी जी भी नजर इमाम हुसैन करबला वाले नजर ताजो का मुल्ला चवंदा बाबा अहल बे जी मोहब्बत बयान करण राफ़िदा अरे अंधा अकुल जा अंधा अहल बे जी मोहब्बत बयान करण आका अलैहिस्सलातु वस्सलाम पहचान जो जरियो वसीलो अहल बे जी मोहब्बत हक है बातिल जी कसवटी अहल बे जी मोहब्बत सा खबर पवंदी आ त ईमान वारो केड़ो बेईमान केड़ो जेको सच्चो आशिक सच्ची दिल सा अहल बे जी मोहब्बत शान बयान करे किए कसवटिया शान बयान करे उन शान बयान करण सा जे जी दिल ठरे खबर पवंदी आ वो मोमिना जे जी दिल सड़े खबर पवंदी आ पक्को मुनाफिक त जै दिल ते मुर्शिद करीम कंबर वाले जी आंगुर लगल आ त उर्स मुबारक जे अचण वारो परे खां के पंजाब खां आया के कराची खां आया के बलूचिस्तान खां आया के खैबर पख्तूनख्वा खां आया चैन सुबन खां आया अल्हम्दुलिल्लाह त वडी जमात जे दिल ते मुर्शिद करीम कंबर वाले जी नूरानी उंगली मुबारक लगल उन दिल में न खारियत इंदी न उन दिल में राफ़ियत इंदी न उन दिल में लहबियत इंदी न उन दिल में वहाबियत इंदी न उन दिल में फनकारियत इंदी न उन दिल में हेरा फेरियत इंदी उन दिल में मुर्शिद करीम कंबर वाले जी गुलाम जी दिल में अल्लाह जी सच्ची तौहीद मोहम्मद अरबी जो सच्चो इश्क तो सादौ याद रखो तो मुर्शिद करीम कंबर वाला जके गुलाम खुदा जो कसम वो गुस्सा के पाक अहल बे गुस्सा के पाक साहब आज गुस्सा के पाक मुर्शिद करीम कंबर वाले जे गुलामन जी दिल में अल्लाह जी सच्ची मोहब्बत अल्लाह जी सच्ची तौहीद मोहम्मद अरबी सच्चो इश्क सच्ची मोहब्बत कुछ भी ना है पर अदा गरीब जरूर आहियो पर याद रख दिल जा गरीब ना है असा हुसैन को वधी को अमीर न थी
अमीर न थींदो इने नाहे त अमीरी ज़मींदारी में अमीरी दुनिया दौलत में न अमीरी आहे मोहम्मद अरबी जी फकीरी अमीरी आहे करीम कंबर वाला जो दर्जा फकीरी जर्दर को आशिक तो फरमाए ना उनके जो गुलाम हो गए वो वक्त के इमाम हो गए जे दिलबर नबी जी गुलाम में इख्तियार कंदे कोई सिद्दीक बन जी कोई फारूक बन जी कोई गनी बन जी कोई मुश्किल कुशा मौला अली बन जी उर्स मुबारक में अचण वारा बस मुझे इहो ही पैगाम तकरीर करण जी का जरूरत ना है उलमा इकराम जा खिताब थी चुका सिर्फ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुलामी वारी लिस्ट में नालो लिखराइणो इहो ही पैगाम अथव ये उहा दरबार हुसैनाबाद आका अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी सच्ची तौहीद आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क मोहब्बत जो मरकज हिन मरकज इश्क मोहब्बत जे मरकज मा उहो असा के सबक मिलेला मुर्शिद करीम कंबर वारन तो दुनिया जी केडी भी बातिल ताकत अमा जे सामो केडी भी बातिल ताकत बातिल कुवत अमा जे सामो याद रखो हुसैनी फकीर पांजी फनकारी से अगर अमा के पांजे करण जी कोशिश कन फनकारी तो यहाँ दाबे कोशिश कन हुसैनी फकीर याद रख अमा जा कदम हर मैदान में हर वक्त हर पल हर दम अगदे पर यो भी याद रख सिर्फ दावा न हुजे हुन जो दलील में हुजे दिलबर नबी जो सच्चो इश्क आहे पर अदा उन इश्क जो दलील शाहे दिल पर नबी ते गैरत असा दावा था कि मुताला दिलबर नबी साईं तेरी मोहब्बत पर अदा उन दावा जो दलील ही आहे दुनिया जी केड़ी भी बातिल ताकत आवाज सामो अगर कहीं भी दौर में अगर दिलबर नबी जे नामूस ते मसलो थे यो मुर्शिद करीम कंबर वार जो पैगाम यो इमाम हुसैन अली मकाम जो पैगाम यो सिद्दीक अकबर जो पैगाम यो फारूक आजम जो पैगाम यो उस्मान गनी जो पैगाम यो मौला अली मुस्लिम जो पैगाम यो मुर्शिद करीम कंबर वार जो पैगाम कहने भी दौर में याद रखो ए हुसैनी फकीर निस्बत वारो मोहब्बत वारो सच्चे अकीदे वारो ए ईमान वारो याद रखो अगर आका अलैहिस्सलाम जी नामूस ते मसलो थे खत्म नबूवत ते मसलो थे दिलबर नबी जी अहद जी नामूस ते मसलो थे साहबा जी नामूस ते मसलो थे अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी नामूस ते मसलो थे खुसूसन मुर्शिद करीम कंबर वार जी नामूस ते मसलो थे ए हुसैनी फकीर अमा जा कदम कोई थे न हो जा हर वक्त हर पल हर दम अमा जा कदम अगते हो जाते हुसैनी शो हुसैनी का कोट जंदो हुसैनी का कोट जंदो ना तो हुसैनी जी माना ही है तो डट के मुकाबलो कर इमाम हुसैन डट के मुकाबलो कर यजीद मलऊन वलीद जे सामो पीढ़ी करे इमाम हुसैन अहले मोहब्बत वाले ईमान वाले पैगाम दिनो अहले मोहब्बत वाले मुर्शिद करीम कंबर वाले जा गुलाम कोई यजीद हेड़ा लख करोड़ यजीद आवाज सामो आवाज कदम कोई दे न वचन आवाज कदम हर वक्त अगते हो जाते वो है कोई यजीद होयो हाने तो हुसैन जे सामो हजार यजीद अचन की वजह से कदे को यजीद काडो तो निकले कदे केड़े शहर में तो निकले कदे सूबे में तो निकले पर याद रखो हुसैनी हो आवाज दिलबर नबी भी खड़ा तो मुर्शिद करीम कंबर वाला भी खड़ा केडो भी बड़ो मसलो थे परेशान न थियो
अगर अकीदे के मुर्शिद करीम वारो रखंदे कंदे ऐं मुर्शिद करीम में अकीदे के मजबूत कंदे त खुदा जो कसम मुर्शिद करीम तो सा गड्डा आहिनि परे ना त ॿियो मुंहिंजो इहो पैगाम आहे चवां जी मुंहिंजो साईं ए मुल्लन जी महफ़िल ना है ए मुल्लन जी महफ़िल ना है अगर हिते इन स्टेज ते वेठा आहिनि त उलमा जेके वेठा आहिनि त नूरानी चेहरनि वारा वेठा इन्हनि उलमान जी दिल ते मुर्शिद करीम आले रसूल औलाद अली जी लॻल ॿियनि जमातनि जा उलमा बि ॾिस मुंहिंजे सोणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी जमात जा बि उलमा ॿियनि जमात जा फुक़हा बि ॾिस मुंहिंजे मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी नज़र जा नवाज़ हुसैनी फ़क़ीर उलमान मां भी मुर्शिद करीम कंबर वारे जो नूर नजर अचे थो त हिन फुक़हा मुर्शिद करीम कंबर वारे जो नूर नजर अची रहियो इहो ई पैगाम त हुसैनी फ़क़ीर दर ते न वञो दर ते न वञो कुछ भी न थव पर अदा मौलवी साहब ये महसूस तो थे यकीन जी रंग लाए बेशक नजर अचे तो मुझे साईं या मुर्शिद करीम जी नजर पर हाणे एड़ा आखिरी गाल कयूं दरबार हुसैनाबाद में एड़ा नवा जवान अचन इहो असांजो कमाल न आहे न इहो उलमा जो कमाल आहे अक़ीदे खे ईअं रखणु घुर्जे इहो मुंहिंजे सुहिणे इमाम मुर्शिद करीम कंबर वारे जी नज़र जो कमाल आहे नंढनि जी दिलनि खे बि छिके थो नौजवान जी दिलनि खे बि मुर्शिद करीम कंबर वारा छिके पहुचाए एड़ा नवा जवान ॾिसूं था नंढा छोकिरा ॾिसूं था उन्हनि में मोहबत तो जॾहिं मुर्शिद करीम बज़ा है तो एतिरा नौजवान नहीं था तो हाणे ॾिसूं था एड़ा नौजवान त मुंहिंजो त ही